अहम ख़बर मांखे ॾियूं। सदर आरिफ अलवी इलेक्शन तरमीमी बिल सही करण खां सवाइ वापसि करे छॾी। सदर आरिफ अलवी चयो आहे त EVM वारे मामले सां हिकु ॾहाके खां ॻंढियल आहियां। हुन चयो त मुख़्तलिफ़ हुकूमतुनि पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट में मामले जी पैरवी कंदो रहंदसि। सदर आरिफ अलवी इलेक्शन तरमीमी बिल सही करण खां सवाइ वापसि करे छॾियो। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं। सदर आरिफ अलवी इलेक्शन तरमीमी बिल सही करण खां सवाइ वापसि करे छॾियो आहे। सदर आरिफ अलवी चयो आहे त EVM वारे मामले सां हिकु ॾहाके खां ॻंढियल आहियां। हुन चयो त मुख़्तलिफ़ हुकूमतुनि पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट में मामले जी पैरवी कंदो रहंदसि। सदर आरिफ अलवी इलेक्शन तरमीमी बिल सही करण खां सवाइ वापसि करे छॾियो। खे आगाह कयूं पिया। सदर आरिफ अलवी इलेक्शन तरमीमी बिल सही करण खां सवाइ वापसि करे छॾियो आहे। सदर आरिफ अलवी चयो आहे त EVM वारे मामले सां हिकु ॾहाके खां ॻंढियल आहियां। हुन चयो त मुख़्तलिफ़ हुकूमतुनि पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट में मामले जी पैरवी कंदो रहियसि। सदर आरिफ अलवी इलेक्शन तरमीमी बिल सही करण खां सवाइ वापसि करे छॾियो। खे आगाह करे रहिया आहियूं। सदर आरिफ अलवी इलेक्शन तरमीमी बिल सही करण खां सवाइ वापसि करे छॾियो।